अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मुंहिंजो नालो अता महमूद ऐं तव्हांजी सिरे आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल में। कयां तो तव्हां सभु ख़ैरत ऐं आफ़ियत सां हूंदा। चाला दोस्तों सुभाणे असांजो पेपर आहे, दुआ कजो त सुभाणे वारो पेपर भलो थिए। अॻु में जेके बि पेपर थिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त थिया आहिनि। हाणे सुभाणे दोस्तो दुआ कजो त सुभाणे वारो जेको पेपर आहे न उहो सही थिए। हीअ असांजी स्कूल आहे जेका तक़रीबन बर्बाद लॻी पई आहे। ते ॻोठ जो स्कूल आहे, वैरान लॻो पियो आहे। इनके हिन जो मास्तर न आहे ऐं हितां जो सूरत हाल त हाणे मां कीअं ॾेखारियां, सफ़ा बसि बेहाल आहे। हे बिल्डिंग बि किरी चुकी आहे। ही ॾिसो तव्हां, स्कूल जा हाल बि ख़राब थी विया आहिनि। मास्तर ई कोन्हे, न को मास्तर अचे तो। स्कूल खोलाइण विया बि हुया, वरी बि मास्तर कोन आयो, न खुली बि सही स्कूल। असां हिते 5 क्लास पढ़िया हुयासीं, 5 खां पोइ वरी वञी प्राइवेट में दाख़िला ॾिनीसीं। हाणे अल्हम्दुलिल्लाह 10 क्लास जा पेपर शुरू ॾियूं पिया। दुआ कजो त अॻियां बि रब साईं असांखे पढ़ण जी तौफ़ीक़ ॾिए ऐं ग़रीब माण्हू आहियूं ऐं पंहिंजे वालिदैन जे उन्हनि जी कयल महिनत ते असांखे बि वरी पाणी न फिरणु घुरिजे। उन्हनि जी कयल महिनत खे दुआ कजो त असां बि उनजी कयल महिनतनि ते पूरो उतरूं। छाकाणि त अॼुकल्ह मोबाइल जो दौरु अची वियो आहे। माण्हू पढ़ाई ॾे असां बि घटि ध्यानु ॾियूं था। पहिरियों मोबाइल न हुई त असां बि वरी कुझु असां वटि न हुई, उहे त दुनिया में अची चुकी हुई, पर असां वटि न हुई। असां वरी कुझु पढ़ाई ॾे ध्यानु ॾींदा हुआसीं। जॾहिं खां वठी असां वटि बि आई आहे त बसि उन ॾींहं खां पोइ असां बि वरी कुझु ध्यानु पढ़ाई ॾे घटि कयो आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोबाइल पिया ॾिसूं। दोस्तों मूंखे भाव बि थिए थो, कुता वेठा नी, इन जे करे मां कुतनि खे बि ॾिसां थो, वीडियो ॾे बि ॾिसां थो। हीअ असांजे स्कूल जे साम्हूं बि करे मां वीडियो ठाहियां थो। दोस्तों ही स्कूल तक़रीबन बर्बाद थी चुको आहे। तक़रीबन छा, बसि सफ़ा बर्बाद थी चुको आहे। ही ॾिसो आबाद शयुनि में ड्रब न हूंदा आहिनि, हिन में ही ॾिसो ड्रब थी विया आहिनि। ही ॾिसो पिया तव्हां, ही ॾिसो थंभो, मेन गेट वारा थंभा, ही ॾिसो मेन गेट वारा थंभा, ही ॾिसो मेन गेट वारा थंभा बि भॼी पिया आहिनि। ही ॾिसो हेठां जेको आहे न मेन गेट वारो थंभो आहे, भॼी चुको आहे। ड्रब तव्हांखे नज़र अची रहिया हूंदा त ड्रब थी विया आहिनि। कोई छाकाणि त मास्तर बि कोई कोन्हे, पढ़ाइण वारो कोई कोन्हे। न वरी जंहिं इलाइक़े मां, जंहिं ॻोठ मां हिकु दफ़ो पढ़ाई हली वञे त वरी पढ़ण जो बि शौक़ु असांजे ॿारनि मां ख़तमु थी चुको आहे। छाकाणि त पढ़ाई तक़रीबन 2-3 साल खां वठी जेको आहे न बंदि आहे। स्कूल बंदि आहे। मस्जिद त अल्हम्दुलिल्लाह उते उस्ताद आहे, पर कुझु लिखणु पढ़णु बि ज़रूरी आहे। उनजे करे महिनत करे करे बि कयासीं, असांखे को अहिड़ो मास्तर न मिलियो। मास्तर भर्ती थिया हाणे उन्हनि सां बि को मसइला हलनि था। जेके 2018 में भर्ती थिया, उन्हनि उस्तादनि जो बि क़दुरु नथो कयो वञे हिते सिंध में। अलाह ताला हुकूमत खे हिदायत ॾिए। बाक़ी यार सिंधियुनि जे लाइ आहे वॾो मसइलो। छाकाणि त हिते दोस्तो तव्हां ॾिसो पिया हाल हवाल सिंध पंहिंजी जा मिसकिन माण्हुनि जा, मुंहिंजे मिसकिन मारवड़नि जा हाल तव्हांजे साम्हूं आहिनि। ॿियो मां वधीक तव्हांखे छा थो चई सघां त असांजे मारवड़नि सां कहिड़ो सलूक कयो वञे थो, छा कयो वञे थो, मुंहिंजो मां तव्हांखे वधीक नथो ॿुधाए सघां। तव्हां पाण दोस्त अहबाब जेके बि आहियो, तव्हां पाण ॾिसंदा हूंदा वे नेट ते त छा हाल आहे। ऐं उहे बि पंहिंजी सिंध में तव्हांखे पंहिंजनि इलाइक़नि जा बि मसाइलनि जी ख़बर हूंदी त यार ही असांजे इलाइक़े में बि मसाइला आहिनि। वधीक मां मसाइलनि ते एतिरो मूंखे न ई मसाइलनि जो इल्मु आहे, न ई वरी मां पाण मूंखे जेतिरो थी सघे त आऊं पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे ॻोठ जे लाइ ऐं पंहिंजे हिन जे लाइ एरिया जे लाइ सुठो कयां। तव्हांखे इहो मशवरो ॾींदुसि त यार जेके बि अॻियां अचो था त पंहिंजो मुस्तक़बिल संवारियो ऐं ॿियनि खे बि मुस्तक़बिल संवारण जी हिदायत कयो। छाकाणि त पाण ई आहियूं सिंध जो मुस्तक़बिल आहियूं। जेके बि नौजवान आहियूं पाण कोशिशि कयूं अॻियां वधूं, इन में ई बहितरी आहे, अॻियां वधण में ई बहितरी आहे। इंसानु पंहिंजा इरादा जेके न बुलंद रखे, बाक़ी मंज़िलूं मुंहिंजे रब जे हथ आहे। मुंहिंजो रब बि कामयाबु कंदो। कोशिशि चवंदा आहिनि कोशिशि कामयाबी जी कुंजी आहे। तव्हां असांखे वधि खां वधि कोशिशि करणु घुरिजे ऐं कोशिशि खां सवाइ कुझु न आहे। कोशिशि कजे, माण्हू महिनत करे, महिनत कंदो, कोशिशि कंदो त पोइ अॻियां वेंदो। ऐं अलाह तव्हां ऐं असां सभिनी खे कोशिशि करणु ऐं महिनत करण जी तौफ़ीक़ ॾिए। छाकाणि त महिनत ऐं कोशिशि कंदासीं त अॻियां वेंदासीं।
पंहिंजो नालो रोशन कंदासीं, पंहिंजो क़ौम जो पंहिंजे मुल्क जो नालो रोशन थींदो। जेकॾहिं कोशिश ई न कंदासीं पोइ असांजो अदा नालो रोशन न थींदो ऐं न ई असांजे मुल्क जो नालो रोशन थींदो, न ई वरी असांजी अमड़ माउ सिंध जो नालो रोशन थींदो। पाण जेतिरे फील्ड में अॻियां वेंदासीं सिंधी, एतिरे फील्ड में पाण खे पंहिंजी सिंध जो नालो रोशन थींदो ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन थींदो, ख़ासि करे पंहिंजे इलाइक़े जो नालो रोशन थींदो। उन लाइ तव्हां दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे त महिनत कयो, कोशिशि कयो, पोइ हार्ड वर्क कयो। असां बि पंहिंजो पाण में ॾिसूं, पाण पहिरियों महिनत कयूं, हार्ड वर्क कयूं, बाद में ॿिए कंहिंखे तलक़ीन कयूं। तलक़ीन करण बि हिकु सुठी ॻाल्हि आहे, ॿिए खे कंहिं भलाई जे कम जी तलक़ीन करणु, पर माण्हू पहिरियों सभु को पहिरियों पाण करे। इनशा अलाह सां असांखे बि तौफ़ीक़ ॾे, असां बि महिनत कयूं, कोशिशि कयूं। उमेदु कयां थो त दोस्तो तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे पोइ लाइक कयो, कमेंट कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।